जेके अरब खरब खाई विया से आज़ाद पिया घुमनि। बाक़ी ॾोहारी उहे आहिनि जिन खे हेलमेट पातल कोन्हे। वाड़ी हुकूमत वाह। हाणे गुलू वलू ऐं मिठल ये गिरफ़्तार थिया आहिनि। ॿी त न सूबेदार सूतीले खे ॾिसां चङी। अरे केरु थो ॻाल्हाए? साहब मां सूबेदार सूतली पियो ॻाल्हायां। उहो सूबेदार सूतली न जंहिंजी पैंट जी बची फिरियल हूंदी आहे। जी साहब उहो पियो ॻाल्हायां। पर अव्हां केरु पिया ॻाल्हायो? आवाज़ त ॾाढो कड़क अथव। आईजी साहब पिया ॻाल्हायो छा? न मां सेठ धनु धोबी थो ॻाल्हायां। केरु? धोबी? हा सेठ धनु धोबी। अरे छो थो ॻाल्हाए? धोबी थी करे तू सूबेदार सूतलीअ सां आईजी साहब जे लहजे में थो ॻाल्हाए छो? इन करे जो मां वॾेरो आहियां ऐं अवां जे आयत जे पाण सिपाह खे वॾेरनि जो नौकर बणाया उन्हनि जे दर ते ॿधी छॾियो आहे। इहा ॻाल्हि तुंहिंजी बि सच आहे। आईजी साहब खे नोटिस वठणु घुर्जे। पर हाणे इहो ॿुधाए तू बची फिरियल सूबेदार खे फोन छो कई आहे? मिठल गुलू ऐं अलूअ खे कुल्हे ते खणी हिते छॾे वञ। छो त तो वटि पहिरीं किस्त खां मोबाइल गाॾी कान्हे। ठीकु आहे मां तुंहिंजी शख़्सी ज़मानत ते उन्हनि वांदनि खे आज़ाद थो कयां। पर आइंदा कॾहिं बि उन्हनि चुगली है न त मां उन्हनि खे कॾहिं बि बख़्श कोन कंदुसि। हा ठीकु आहे फ़िलहाल त तूं हुननि खे छॾ। ठीकु आहे। ॾिठो कीअं अची वियो दादे में। मां आहियां धनु धोबी। अहिड़ी हणंदो आहियां गोभी जो घर को हथ अचेव या न अचेव। बाबा ये धक त कुछ भी ना आहिनि। कॾहिं कॾहिं त मुंहिंजे मग़ज़ में वेची भट ॾींदा ऐं रखे रखे मथे पोइ ढका निकिरी वेंदा। अरे अब्बा इहे बघड़ अथई बघड़। माण्हू जो मास्क पाए माण्हू थी था घुमनि। बस बा अलाह कंदो उन्हनि जा पुट बि तो वांगुरु मवाली थींदा। मवाली भली थियनि पर अमीर न थियनि बाबा। अॼुकल्ह अमीरनि ते वॾो मोचड़ो आहे। तो वटि बि साईं पैसो जो अची वियो त फैशन ई फिरी विया हुई। कंहिंसां सिधे मुंहुं ॻाल्हाए बि न पियो। बाबा सियाणनि सच चयो आहे त मालिक जब देता है न तो छप्पड़ फाड़ के देता है, जब लेता है न तो अलाए छा छा फाड़ के लेता है। सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।